मोहतरम मजहर अली नूतियो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मोहतरम साईं एजाज साहब, साईं रजब साहब, साईं दरोई साहब, साईं वधो साहब, अदी आमना साहब ऐं ॿिया ऐं हाल में वेठल मुंहिंजा मौजूद दोस्तो, अस्सलाम वालेकुम। दुनिया में जेके भी तब्दीलियूं आयूं आहिनि से तालीम जे करे ई आयूं आहिनि। मतिलबु दुनिया में जेके असीं हिन वक़्तु ॾिसूं त असीं जेका आलमगीर जे दौर में जंहिंखे असीं चऊं था या हिन दौर खे जेको डिजिटल दौर चवनि था, इन दौर खे हिते पहुचाइण में जेको अहम किरदारु आहे उहो आहे तालीम जो। ऐं उहे क़ौमूं, उहे समाज, उहे फ़र्द वधीक तरक़ी माने सघिया आहिनि जिन तालीम खे अहमियत ॾिनी, तालीम खे ई पंहिंजी तरक़ीअ जो वसीलो सम्झो। उहे क़ौमूं, उहे समाज, उहे मुल्क हिन वक़्तु तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि ऐं जिन तालीम खे ॿिए दर्जे जी हैसियत ॾिनी, उहे अञा बि तरक़ी कंदड़ मुल्कनि में अञा उहे तरक़ी याफ़्ता मुल्क न थी सघिया आहिनि। तंहिं करे असां जेकॾहिं तालीम खे फोकस न कंदासीं त शायदि असां अञा ईअं रहंदासीं। ऐं तालीम में जेके अहम किरदार हूंदा आहिनि उहे जिथे समाज जे मुख़्तलिफ़ फ़र्दनि जा हूंदा आहिनि, उनमें अहम किरदारु उस्तादनि जो हूंदो आहे। उस्ताद ई समाज खे सुधारण जा अलमबरदार हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते ज़िमेवारी हूंदी आहे। ऐं जेके उस्ताद पंहिंजूं ज़िमेवारियूं सुठे तरीक़े सां निभाए वञनि था, उहे तारीख़ में हमेशह ज़िंदा रहनि था। जीअं साईं अलाह कुरैशी साहब, तव्हां ॾिसो अॼु बि जेको प्रोग्राम थी रहियो आहे उन जे हवाले सां थी रहियो आहे ऐं उन कॉन्फ्रेंस में जेको मौज़ू रखियो आहे त जदीद इल्म ऐं नौजवान। ॿई जेके मौज़ू आहिनि, जदीद इल्म ऐं नौजवान, ॿई अहम आहिनि। दोस्तो, तालीम सां असांखे पंहिंजा बुनियादी हक़नि जी ख़बर पवंदी आहे। जीअं चवंदा आहिनि न, तालीम टी अखा, त तालीम असां में सम्झ पैदा करे थी त असां पंहिंजे बुनियादी हक़नि खे सम्झूं त असां जंहिं समाज में रहूं था, जंहिं मुल्क में रहूं था, जंहिं सूबे में रहूं था, जंहिं ख़िते में रहूं था, उते असांजा हक़ कहिड़ा आहिनि। उहे सिहत जा हक़ हुजनि, उहे अमन सिक्योरिटी जा हक़ हुजनि, उहे रोज़गार जा हक़ हुजनि, उहे सुठी ज़िंदगी गुज़ारण जा हक़ हुजनि, साफ़ सुथरे माहौल में ज़िंदगी गुज़ारण जा हक़ हुजनि, उहे दुनिया खे सम्झण ऐं पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारण जा हक़ हुजनि। इहे सभु असांखे तालीम जे ज़रिए ई ख़बर पए थी। पर जेकॾहिं असां वटि तालीम न हूंदी, तालीम मीन्स मयारी तालीम, प्रॉपर तालीम जेका तालीम हूंदी आहे, त असां पंहिंजा बुनियादी हक़ न सम्झी सघंदासीं। छाकाणि त जॾहिं तालीम असां वटि अची वेंदी त असां पंहिंजा मसइला हल कंदासीं। पंहिंजा मसइला मीन्स असां पंहिंजे मुआशिरे जा, पंहिंजे मुल्क जा, पंहिंजी क़ौम जा, पंहिंजे ख़िते जा मसइला हल कंदासीं। उहे जंहिं बि क़िस्म जा मसइला हूंदा, तालीम सां असांखे पंहिंजे बुनियादी हक़नि जी ख़बर पइजी वञे थी ऐं पाण खे असां सम्झूं था। असां पंहिंजे समाज खे सम्झण जी असां में सघ पए थी त ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, समाज खे कीअं तरक़ी ॾियारिजे। हिन ते असां ॾिसूं त असांजी जेको नौजवान आबादी जेका असां वटि आहे उहा तमामु घणी आहे। जेकॾहिं असां 18 to 24 ईयर जी असां नौजवाननि जी आबादी ॾिसूं त इहा 13% आहे। पाकिस्तान जी पूरी पॉपुलेशन जी 13% 18 to 24 अगस्त जी जेका आबादी आहे उन्हनि में आहे। ऐं असां 16.3% जी उहा आबादी आहे जेका 25 खां 34 साल जी उमिरि आहे, जेके तालीम बि हासिलु कनि था, नौकरियूं बि कनि था, धंधा बि कनि था, समाज बि हलाइनि था। त असां ॾे वॾी आबादी आहे नौजवाननि जी। जेकॾहिं इन्हनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु कजे ऐं हिननि जी सही तरीक़े सां रहनुमाई कजे त मुंहिंजे ख्याल में असां तमामु घणी तरक़ी करे सघूं था। ऐं जेके डेवलप्ड कंट्रीज़ में या डेवलप्ड सोसाइटीज़ में, डेवलप्ड क़ौमनि में असीं शामिल थी सघूं था जेकॾहिं प्रॉपर तालीम अची वञे। हाणे प्रॉपर तालीम कहिड़ी हुजे, सवाल इहो आहे जेको चवंदा आहिनि जदीद इल्म। त जदीद इल्म लाइ उहे जदीद इल्म कहिड़ा आहिनि? मुंहिंजे ख्याल में हर इल्म जदीद ई हूंदो आहे। इल्म हमेशह नवां रोशनी पैदा कंदो आहे, इल्म हमेशह ज्ञान ॾींदो आहे, इल्म हमेशह सम्झ वधाईंदो आहे। जेका असांजी इंटेलेक्चुअल
आहे प्रॉपर्टी उनखे इंक्रीज़ कंदो आहे त हर इल्मु जदीद ई हूंदो आहे पर असां छा कयो आहे असां मख़सूस इल्मनि खे जदीद करे छॾियो आहे मसलन आउं आईटी जो माण्हू आहियां कंप्यूटर जो माण्हू आहियां आर्टिफिशियल इंटेलिजेंस में मुंहिंजी PhD आहे नो डाउट जदीद इल्मु आहे दुनिया में हिन वक़्तु जेका तरक़ी थी वई आहे उहा इन ई शोबे में ई थी वई आहे इन ई शोबे ई हिन वक़्तु पूरी दुनिया खे जेको आलमगीर ॻोठ बणायो आहे उहा IT बणायो आहे कंप्यूटर साइंस बणायो आहे पर इन जो मक़सदु इहो न आहे त असां सोशलॉजी खे इन जदीद इल्मनि मां कढी छॾियूं असां लिटरेचर खे इन जदीद इल्म मां कढी छॾियूं असां ॿोली जे इल्म खे इन जदीद इल्म मां कढी छॾियूं फार्मेसी बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन ऐं ॿिया इलाही इल्म आहिनि एजुकेशन ईअं न आहे इहे इल्म जदीद आहिनि पर हाणे हुनजी थोरी डेफिनेशन तब्दील थी चुकी आहे उनजी तशरीह तब्दील थी चुकी आहे असांजा इदारा उहे स्कूल हुजनि कॉलेज हुजनि या यूनिवर्सिटी हुजनि उन्हनि खे हाणे पंहिंजो स्ट्रक्चर जेको तालीमी स्ट्रक्चर आहे जेका तालीमी बनावट आहे उनखे तब्दील करणो पवंदो हाणे असांखे स्किल बेस्ड एजुकेशन तरफ़ वञणो पवंदो हर उहा तालीम उहा भले तव्हां सोशलॉजी में ॾियो उहो कंप्यूटर साइंस में हुजे उनमें स्किल्स बेस्ड असांखे पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियणी पवंदी जीअं हू डिग्री वठण खां पोइ कंहिं नौकिरी खे हासिल करण लाइ डिग्री खणी कंहिं चौक ते बीही एहतजाज न कनि पर उहे डिग्री दौरान ई एतिरो कमाए सघनि जो हू पाण त पढ़ाई जा ख़र्च कढनि पंहिंजे घर वारनि खे बि हलाइनि ऐं इहा ॻाल्हि नई ॻाल्हि न आहे हिन वक़्तु बि यूनिवर्सिटियुनि में अहिड़ा ॿार आहिनि जेके चोथे सेमेस्टर में बि 2 लख रुपया कमाइनि था फ्रीलांसिंग यूट्यूब ऐं सॉफ्टवेयर डेवलपमेंट जे ज़रिए उहे 2 खां 3 लख 4 लख बि कमाइनि था हिन वक़्तु उहे नौजवान आहिनि जेके प्रॉपर फ्रीलांसिंग जे ज़रिए 20 खां 25 लख महीने में कमाइनि था कंहिं ॻोठ में वेही करे त स्किल बेस्ड जेसिताईं असीं तालीम न ॾींदासीं मसलन हिकिड़ो ॿार में उस्ताद खां इहो सुवाल करे त मींहुं छो थो वसे ऐं हू जस्ट इहो ॿुधाए कहो बि हुनजो थ्योरिटिकल डेफिनेशन ॾिए त इहा तालीम हाणे न घुरिजे इहा तालीम घुरिजे त मींहुं छो थो वसे त हू शागिर्दनि जो ग्रुप ठाहे उनखे प्रैक्टिकल करे ॾेखारे त मींहुं हिन करे वसंदो आहे माण्हू ख़ुदकशी खोज छो था कनि उनजो उनखे लफ़्ज़नि ज़रिए ॻाल्हियुनि ज़रिए न सम्झाए पर उहो प्रैक्टिकली ज़रिए सम्झाए अहिड़ा उनजा जेके कंडीशन्स आहिनि जेके हालात आहिनि त ॿार सम्झी वञे अहिड़ी तरह लिटरेचर जी तालीम आहे लिसानियात जी तालीम आहे अॼु बि सिंधी में असां MA सिंधी MA या BA सिंधी करायूं था लिटरेचर में पर सिंधी ॿोली जी लिसानियात किथे आहे असां BA सिंधी लिसानियात में छो नथी थिए MA सिंधी लिसानियात में छो नथी थिए छाकाणि त हिन वक़्तु जेका ॿोलियुनि खे ख़तरा पेश आहिनि उन्हनि ॿोलियुनि खे ख़तरा पेश आहिनि जेके लिसानियात ते कमु नथा कनि जेके असीं लिंग्विस्टिक चऊं था लिंग्विस्टिक्स ते जेके कमु नथा कनि यूनिवर्सल ॿोलियूं उहे बि थियनि आलमी ॿोलियूं उहे बि थियनि जेके लिंग्विस्टिक्स ते कमु कनि थियूं पर तव्हां ॾिसो जेके बि असांजी यूनिवर्सिटियूं आहिनि उते मुझे ख्याल में तो सिर्फ लिटरेचर में ही डिग्री कराइनि था लिंग्विस्टिक्स में या लिसानियात में न पिया कराइनि जंहिं करे ॿोलियूं जो आलमी सतह ते नथियूं अचनि हर तालीम उहा तव्हां MA सोशलॉजी में करायो पाकिस्तान स्टडी में करायो लिटरेचर में करायो बायोलॉजी में करायो जंहिंमें बि करायो उहा स्किल बेस्ड हुजे जीअं कंप्यूटर साइंस जी तालीम स्किल बेस्ड आहे उहा छो कामयाबु आहे उहा स्किल बेस्ड आहे IT जी तालीम स्किल बेस्ड आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस साइबर सिक्योरिटी डेटा साइंस इहे सभई उहे तालीमी सिरिश्ता आहिनि जेके स्किल बेस्ड आहिनि उन खां पोइ कुझु आहिनि जेके सेमी स्किल बेस्ड आहिनि लाइक तव्हां BBA कयो MBA कयो फार्मेसी आहे उनमें लेब थिए थी त असांजे पंहिंजे पूरे तालीमी सिरिश्ते खे उहो प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं स्किल बेस्ड कयूं त मुंहिंजे ख्याल में अॻिते नवां ईंदी हिते जिदत पैदा थींदी असांजो ॿार असांजो नौजवान वेठा मूंखे ख़बर न आहे कि बेरोज़गार आहिनि या रोज़गार कान पर जॾहिं स्किल बेस्ड हिन वटि तालीम हुजे पोइ बि बेरोज़गार न रहे जीअं अॻु में ॿुधाए चुका हिते मोबाइल आहिनि मोबाइल खे जॾहिं तव्हां सिर्फ़ु फेसबुक जा इस्तेमालु कंदा त फेसबुक जा ई तव्हांजा कलाकनि जा कलाक ज़ाया कंदी पर ही मोबाइल तव्हां जेकॾहिं फाइवर ते कमु था कयो तव्हां फ्रीलांसिंग ते था कमु कयो तव्हां यूट्यूब ते था कमु कयो त तव्हां मां लखनि रुपया खे कमाए था सघो ॿियो तालीम असांजी जेका अॼु ताईं रही आहे सिंगल पर्पज़ हिकु मक़सदु वारी तालीम रही आहे सो हिन वक़्तु दुनिया चेंज थी चुकी आहे दुनिया में जेका हिन तालीम ॾिनी थी वञे उहा मल्टी पर्पज़ तालीम ॾिनी थी वञे मसइलन तव्हां BS IT में था कयो त उन में कंप्यूटर साइंस बि सिखो
सिखंदो, कम्युनिकेशन भी सिखंदो, मोबाइल कम्युनिकेशन भी सिखंदो, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन भी सिखंदो, कॉमर्स भी सिखंदो। अहिड़ी तरह मल्टीपर्पज बेस्ड तालीम ॾिनी थी वञे। त असांजा जेके सिलेबस ठाहिनि था उहो हायर एजुकेशन कमीशन हुजे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड हुजे या ॿिया उहे इदारा जेके सिलेबस सां लाॻापियल आहिनि उन्हनि खे हाणे जदीद थियणो पवंदो। जेकॾहिं उहे पाण जदीद नथा थियनि त हू थोरो साइड थियल नौजवाननि खे आणनि जिन वटि जदीद डिग्रियूं आहिनि ऐं या उन्हनि खे पंहिंजा मेंबर कनि, जेके उन्हनि जा एकेडमिक काउंसिल जा मेंबर आहिनि, जेके उन्हनि जा बोर्ड ऑफ गवर्नर्स जा मेंबर आहिनि, उन में सियासी दोस्ती समाजी रिश्ता न निभाइजनि पर मेरिट ते उन्हनि खे आणनि त जीअं असांजो सेकेंडरी बोर्ड सिलेबस बि मल्टीपर्पज़ ऐं मौजूदा दुनिया जे मौजूदा घुर्जनि मुताबिक़ हुजे, अहिड़ी तरह ग्रेजुएशन जा कुझु हुजे। त इहे असांखे तब्दीलियूं करणियूं पवंदियूं जेकॾहिं असां पंहिंजे तालीमी निज़ाम खे में नवां आणणु चाहियूं था ऐं पंहिंजे नौजवाननि खे अॻिते आणणु चाहियूं था। जीअं तव्हांखे ॿुधायो न 40% 40% नौजवान आहिनि। हाणे असांखे उन्हनि लाइ सोचणो आहे, उन्हनि खे कीअं असीं सेटल कयूं, उन्हनि खे कीअं असीं प्रॉपर तालीम ॾियूं त जीअं हू दुनिया में जॉब करे सघनि। हिन आलमगीर दौर जूं घुर्जूं मुख़्तलिफ़ आहिनि, तंहिं करे असांजे यूनिवर्सिटियुनि खे असांजे कॉलेजनि खे हिकु वर्क फोर्स पैदा करणो आहे, हिकु वर्क फोर्स ठाहिणो आहे। उहो वर्क फोर्स आहे नौजवाननि जो जेके BS था कनि, जेके MS था कनि, जेके PhD था कनि या जेके इंटरमीडिएट में आहिनि। उहो वर्क फोर्स अहिड़ो हुजे जंहिंखे मल्टीपर्पज़ असीं तालीम ॾेई ग्लोबलाइज़ेशन जूं जेके घुर्जूं आहिनि या ग्लोबलाइज़ेशन जे जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु कयूं त हिन वक़्तु जेकॾहिं इंडस्ट्रियल चोथों इनक़लाब हले पियो त उन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, नुक़सान कहिड़ा आहिनि। हिन वक़्तु इन्वायरमेंट छो चेंज थी आहे, ग्लोबल वार्मिंग छा आहे, उन में असांजो नौजवान छा करे। हिन वक़्तु जेकॾहिं दुनिया फिज़िक्स ऐं IT एॾी तेज़ थी विया आहे, हू हाणे रस्ता समुंड जे अंदरि ठाहे पई ऐं उहे ठहिया आहिनि, न ठहिया आहिनि। उहे हिन गाॾी या जेका जो आहे गाॾी उहा समुंड जे अंदरां ई ईंदी, पोल्यूशन न थींदी। त पोल्यूशन खे कीअं फेस कयूं, हिन मॉडर्न दुनिया सां असां कीअं हलूं। असां जेके मॉडर्न दुनिया में दुनिया चेंज बि थिए, 2030 ताईं दुनिया सेमी ऑटोमेटिक थी वेंदी। सेमी ऑटोमेटिक मीन्स असांजा कंप्यूटर, असांजा रोबोट, असांजा इलाही कम जेके पंहिंजो पाण थींदा जिनखे कंहिं माण्हू जी ज़रूरत आहे। 2050 में दुनिया 100% ऑटोमेशन तरफ़ वञे पई। मीन्स 2032 खां पोइ दुनिया जो जेको रुख आहे, जेकी दुनिया जी बनावट हूंदी उहा मुख़्तलिफ़ हूंदी। हीअ न आहे तव्हांखे हाणे बि तब्दीली ईंदियूं, जेकॾहिं तव्हां 20 साल पोइ ते वञो, 25 साल पोइ ते वञो, छा अहिड़ी दुनिया हुई जेका हिन वक़्तु आहे? बिल्कुलु बि न। उन वक़्तु न मोबाइल हुई, न का अहिड़ी टेलीविज़न जा नेटवर्क हुयो, न को इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हुई, कुझु बि न हो। हिकिड़ो आम दुनिया आई जंहिंमें असांखे ख़बर न हुई त ॿियनि मुल्कनि में छा पियो थिए। जॾहिं अख़बार पढ़ंदासीं ख़बर पवंदी, पर हाणे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंटेड मीडिया, ऑनलाइन मीडिया, तव्हांखे लम्हे लम्हे जी ख़बर थी ॾे। तव्हां असां सिर्फ़ु जेकॾहिं पाकिस्तान मीडिया खे छॾे ॿी मीडिया खे ॾिसूं, असीं टाइम मैगज़ीन खे जेकॾहिं पढ़ूं, असीं इकोनॉमिक्स मैगज़ीन खे पढ़ूं ऐं ॿिया दुनिया जा मैगज़ीन्स जेके असांखे सच, हक़ ऐं तरक़ी जा दरवाज़ा ॿुधाइनि था, ॿी तरक़ी जा दरवाज़ा अथव, हिननि ते तव्हां हलंदव त तव्हां कामयाबी माणींदव। त मुंहिंजे ख़्याल में असांजी अखि बि खुलंदी ऐं असां में हिकिड़ो जज़्बो बि पैदा थींदो त असां अञा फोकस कयूं पंहिंजी तालीम खे, पंहिंजे स्किल्स खे, त जीअं असां दुनिया सां गॾु हलूं। दोस्तो, ग्लोबलाइज़ेशन में को फ़र्क़ु न आहे त मां पाकिस्तानी आहियां, मां सिंधी आहियां, हीअ अफ्रीकन आहे, हीअ अमेरिकन आहे, हीअ यूरोपियन आहे, हीअ जर्मन जो आहे, को फ़र्क़ु कोन्हे। असीं सभु हिकु जहिड़ा आहियूं। अहमियत आहे त मेरिट खे आहे, अहमियत आहे त तव्हांजी तालीम खे आहे, अहमियत आहे त तव्हां वटि स्किल कहिड़ा आहिनि, अहमियत आहे त तव्हांजी डिग्री छा मल्टीपर्पज़ आहे, उनखे अहमियत आहे। जेकॾहिं उहे तव्हांजी अहमियत आहे त अमेरिका जा बि दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलिया पिया आहिनि, UAE जा बि खुलिया पिया आहिनि, सऊदी अरब जा बि खुलिया पिया आहिनि, जर्मनी, पूरी दुनिया तव्हांजे लाइ खुलियल आहे। तव्हां सिर्फ़ु उते पंहिंजी CV पेश कयो ऐं मुक़ाबिलो कयो। भले तव्हांजी अंग्रेज़ी सुठी न आहे, इहो बि असां जेको कॉम्प्लेक्स आहे त ॿार खे असां अंग्रेज़ी सेखारियूं, ॿियूं ॿोलियूं सेखारियूं, सिंधी न सेखारियूं, पर ईअं न आहे। दुनिया में मादरी ॿोली खे वधीक अहमियत आहे। असांजा ट्रेंड अलॻि आहिनि। असां जेके स्कूल में वेंदासीं त असांजे स्कूल जो प्रिंसिपल पहिरियों चवंदो त तव्हांजे ॿार खे अंग्रेज़ी अचे थी, हिनखे उर्दू अचे थी, पर दुनिया में ईअं न आहे। ॿाहिरि ई पढ़ियो आहियां, उते रहियो आहियां, उते ॿार जॾहिं तव्हां वठी वेंदो
उतां जी प्रिंसिपल तव्हां अॻ में इहो पुछा कंदी या पुछा कंदो त छा तव्हां घर में के पंहिंजी मादरी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? तव्हां था चओ हा असीं पंहिंजी मादरी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं। तूं चवंदा तव्हां हिन सां मादरी ॿोली कट न कजो, पंहिंजी माउ जी ॿोली में ई ॻाल्हाइजो। जेका तव्हांजी ॿोली आहे अंग्रेज़ी वक़्त सां गॾु पाण सिखी वेंदो, पर असांजो ॿारु पैदा थिए थो त अंग्रेज़ी उर्दू ऐं ॿी ॿोली जेका असांजी पंहिंजी ॿोली आहे उहा छुटी। त इहे बैरियर न आहिनि जेकॾहिं असांजो नवजाॻीअ जो सम्झे त मूंखे अंग्रेज़ी नथी अचे ऐं दुनिया में मूंखे का नौकिरी न मिलंदी, त इहो बैरियर न आहे। नंबर ॿियो, दुनिया में जेकॾहिं तव्हांजो अमेरिका में जॉब थो थिए त ज़रूरी न आहे त तव्हां अमेरिका वञो। हीउ दौर टेली कम्यूटिंग जॉब जो आहे। टेली कम्यूटिंग जॉब इहो आहे त तव्हां घर में वेहो, तव्हां होटल ते वेही चांहि बि पियो या कंहिं कॉफ़ी शॉप में वेही कॉफ़ी पियो, कप बि पियो, ऐं उन ऑफिस लाइ जेका तव्हांजी असाइनमेंट आहे उन ते कमु बि कयो। ऐं तव्हां लखनि रुपया कमायो, हज़ारे में न लखनि रुपया कमायो। तव्हां फाइबर ते वञो, पंहिंजो अकाउंट ठाहियो। मुंहिंजा त काफ़ी हुते ट्रेनिंग जा अधु कलाक जा 20 मिंट जा यूट्यूब जा वीडियोज़ बि ठहियल अथव त तव्हां ॾिसो, तव्हां सम्झी सघो था हुन में आसानी सां त फाइबर ते कीअं कमु कजे, यूट्यूब ते कीअं कमु कजे, फ्रीलांसिंग कीअं कजे। पर असां वटि इहो बि हलंदो आहे त असां वटि जेकॾहिं को मज़ाया माण्हू आहे त उनखे त मिलियंस व्यू हूंदा आहिनि, पर कम जो वीडियो न आहे ॾिसो। त हिते तालीम जा सिर्फ़ु स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं इदारा न आहिनि, हिन ऑनलाइन इदारा बि तमामु घणा आहिनि। यूट्यूब ते तव्हां वञो ऐं तव्हां कम जूं शयूं सिखो, तव्हांखे तमामु घणियूं मिलंदियूं। कोर्स इरा ते वञो, हिकु वेबसाइट आहे, थोरे पैसनि में तव्हांखे घर वेठे डिग्री कराईंदा ऐं बहितरीन इंटरनेशनल लेवल जी डिग्री कराईंदा। गूगल जा पंहिंजा कोर्स आहिनि, तव्हां ॿिया अमेज़ॉन ते वञो, तव्हांखे तमामु घणा किताब मिलंदा। इहे सभु शयूं आहिनि उहे जंहिं ज़रिए तव्हां बहितरीन तालीम, नई तालीम, स्किल्ड तालीम हासिल करे सघो था। हाणे यूनिवर्सिटी जो बि हिकु मक़सदु आहे, यूनिवर्सिटी जूं बि ज़िम्मेवारियूं जेके कुझु यूनिवर्सिटियूं निभाइनि थियूं, कुझु नथियूं निभाइनि। यूनिवर्सिटी जो कमु आहे असां सिर्फ़ु यूनिवर्सिटियुनि खे पढ़ाइण जी हिकु जॻह करायो आहे। पढ़ाई त तव्हां डिग्री त कॉलेज मां बि वठी सघो था, स्कूल मां बि वठी सघो था, पोइ यूनिवर्सिटी छो? तव्हां हेॾो पंधु करे लालगढ़ मां हैदराबाद वञो, लालगढ़ मां कराची से इन लाइ अचो त तव्हांखे BSc डिग्री वठणी आहे, त BSc डिग्री कॉलेज लालगढ़ मां वठी सघो था, ॿिए कंहिं कॉलेज मां बि वठी सघो था। त पोइ यूनिवर्सिटी छो? यूनिवर्सिटी जो मक़सदु 25% सिर्फ़ु पढ़ाइण आहे, यानी का बि डिग्री जी तालीम ॾियणु आहे। 75% 75% तहक़ीक़, रिसर्च, डेवलपमेंट ऐं वर्क फोर्स तैयारु करणु आहे, उन्हनि खे स्किल्स ॾियणा आहिनि। तहक़ीक़ ज़रिए, प्रोजेक्ट्स डेवलपमेंट ज़रिए, इंटर्नशिप ज़रिए उन्हनि खे स्किल्स ॾियणा आहिनि त जीअं हू मार्केट में वञी करे जॉब कनि या एंटरप्रेन्योर थियनि। नंबर ॿियो, असां ॾे ॿी साइड बि आहे त ॿार जॾहिं मैट्रिक कंदो, इंटर कंदो, उन खे वञिणो हूंदी आहे त मां डॉक्टर थियां, इंजीनियर थियां। भाई डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, वकील थियो, IT प्रोफेशनल थियो, जेको बि थियो, पर स्किल्ड थियो न। जेको साइबर क्राइम जो रेशो वधी रहियो आहे। साइबर क्राइम में आउं कुझु वक़्त अॻु में रिपोर्ट पियो पढ़ां त बिलियंस में जॉब अचण वारा आहिनि ऑल ओवर द वर्ल्ड। ऐं उहे हूंदा एडवोकेट, बट एडवोकेट जॾहिं हू पंहिंजो 5 साल जी डिग्री कनि था त आख़िरी 6 महीननि में, आख़िरी साल में हू IT जो बि कोर्स कनि। ऐं हाणे शायदि उहो कोर्स में चेंज बि कनि था त जेको साइबर सिक्योरिटी जे हवाले सां जेके वकील हूंदा उहे बि ऑनलाइन हूंदा, कोर्स असांजो ऑनलाइन हूंदो, कोर्ट ऑनलाइन, वकील ऑनलाइन। अहिड़ी तरह ॿिया इलाही जॉब आहिनि जंहिंमें तव्हां करे सघो था, ऑनलाइन करे सघो था। त काई बि डिग्री वठो, काई बि डिग्री ख़राबु न आहे, पर उहा स्किल्ड हुजे, उहो उनजा तव्हांखे प्रैक्टिकल स्किल अचनि। तव्हां ईअं न सम्झो त थ्योरिटिकल आहे बसि मां 2 टे रटा हणी वञा, न, उनजो तव्हांखे स्किल अचे। त इहे सभु शयूं आहिनि जेके तव्हांखे सिखणी पवंदियूं। ऐं मेन आहे ॿार खे जेकॾहिं असां नंढपण खां चवंदासीं बाबा तोखे DC थियणो आहे, तोखे डॉक्टर थियणो आहे, तोखे इंजीनियर थियणो आहे, तोखे वकील थियणो आहे, त ॿार जी उहा साइकी थी वई न। ॿार खे असां नंढपण खां इहो छो नथा सम्झायूं त तोखे एंटरप्रेन्योर थियणो आहे, तोखे बिज़नेसमैन थियणो आहे, तोखे वापारु करणो आहे, तोखे पंहिंजा धंधा करणा आहिनि, तोखे साइंटिस्ट थियणो आहे, तोखे टेक्नोलॉजिस्ट थियणो आहे, तो ॿार उहो कमु कंदो। असीं जॉब डिपेंडेंट छो आहियूं? जॉब में तव्हांखे 2 लख पघार मिलंदी, 1 लख पघार मिलंदी, 50,000 मिलंदी। तव्हां पंहिंजो धंधो कयो, पंहिंजा बिज़नेस कयो, या कंहिं इंटरनेशनल कंपनी सां तव्हां गॾु कयो, घर वेठे तव्हां पंहिंजे घर जा कम बि कयो, समाज जा कम बि कयो, ऐं तव्हां उन खां वधीक पैसा कमाईंदो। इहे कुझु शयूं आहिनि जंहिं ते असांखे कमु करणु घुरिजे। ऐं क्रिटिकल थिंकिंग डेवलप थियणु घुरिजे। क्रिटिकल थिंकिंग तॾहिं ईंदी जॾहिं असीं सोचींदासीं, जॾहिं यूनिवर्सिटियूं, कॉलेज, स्कूल ॿारनि खे इहो कमु कुझु कमु करण ते मजबूर कंदा। जेको हाई स्कूल जे ॿार खे तव्हां जेकॾहिं को प्रोजेक्ट ॾियो त
घर में स्कूल में कंहिं पंहिंजे सीनियर खां पुछा कंदो ऐं कमु कंदो सिखंदो, कॉलेज में बि ईअं कंदो, यूनिवर्सिटी में बि ईअं कंदो, ऐं इहे ई नवां इल्म आहिनि, इहे ई जदीद इल्म आहिनि, इहे ई हिन दौर जी घुर्ज आहे। थैंक यू वेरी मच।